मिनट सामने जाओ। ज़िले चेयरमैन मटियारी मखदूम फ़खुर जमा पारां यूसी अजन शाह में तरक्याती कमनि जा इफ्तिताह जुलनि शरनाइन जो रक़्स गुलनि जी वर्खा लुंगियूं ऐं अजरक वोढायूं वयूं। आसिफ ज़रदारी मुल्की मैशत वधाए मुल्क ऐं अवाम खे महांगाई जे आज़ार खां बचायो हो। हिन वक़्तु बिलावल भुट्टो ज़रदारी जे कयल इक़दामातनि ते सिंध में पीपी हुकूमत तरक्याती कमनि ऐं रोज़गार जूं सहूलियतूं मुयसर करे रही आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार मखदूम फ़खुर जमा यूसी अजन शाह जे ॻोठनि सेलाई फ़कीर मंगरियो ऐं ॻोठ शाह मोहम्मद डायरी में तरक्याती कमनि जो इफ्तिताह करण दौरान ॻाल्हियूं कयूं। न्यूज़ हिदायत भरिसां ॻोठ बेगू काका में ओचितो ग़ुलाम हुसैन वलद मोहम्मद हाशिम काका जे घर जे लोड़े खे बाहि लॻी वई, जंहिं पूरे घर खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो, जंहिं सबबु खटूं बिस्तरा ऐं ॿियो सामान माले त 1 लख रुपया सड़ी वियो। टाउन कमेटी मुर्शिदाबाद जे फायर ब्रिगेड गाॾी पाए विसाए ॿियनि घरनि खे विसरण खां बचाए वरितो। ब्लड कैंसर सबबु शादीशुदा नौजवान फोत थी वियो। तफ़सील मूजिबि न्यूज़ हिदायत ॻोठ गुलाम मोहम्मद बलाल जो रहवासी 21 सालनि जो नौजवान फरीद वलद मोहम्मद मुबीन बलाल जेको शादीशुदा हो ऐं हिकु ॿार जो पीउ हो, ब्लड कैंसर जो फोत थी वियो। खेसि आबाई कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। न्यूज़ हिदायत पुलिस खुफ़िया इतला मिलण ते शहर जे हॾो पाड़ो में हिकु घर ते छापो हणी 7 जवाबदारनि जुआरियुनि हर हिकु मिठल माछी, मंठार माछी, सूफन जतोई, चिबड़ माछी, बशीर राजपूत, अब्दुल करीम माछी ऐं मोहम्मद अली तेली खे मौक़े तां गिरफ़्तार करे वरितो। वटान खां 2 अदद ताश या पता रोक रक़म हथ करे वरिती, जॾहिं त घर धंजाणी मारवी हिंदू सोची समेत 4 जुआरी मौक़े तां फ़रार थी वञण में कामयाब थी विया। अब्दुल वाहिद उमरानी, सोच टीवी, न्यूज़ सईदाबाद।